الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي أسان سلسلة جين دوستان خبر فضائل الأعمال جيكو أسان کے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم چیتو ته هي عمل سکھو ऐं हिन ते अमल कयो ऐं इंसान जी ज़िंदगी गुज़रंदी वेंदी ऐं टाइम कॾहिं कोन मिलंदो त असीं इल्मु पढ़ूं, पर हीअ असां मुख़्तसर क्लिपूं कयूं था जेको असांखे नबी करीम असांजे हबीब सेखारे थो त हीअ शइ सिखो, हिन ते अमल कयो त इहे शयूं असीं सिखूं ऐं इन ते अमल कयूं। अॼोके जेके हिसो आहे 21 नंबर फ़ज़ाइल अल अमाल, इहो कहिड़ो आहे? इहो असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त तौहीद सिखो ऐं पंहिंजा गुनाह माफ़ कयो। इन शइ में तौहीद सिखो ऐं इन में तव्हां पंहिंजा गुनाह ख़तमु कयो। पहिरियों अल्लाह ताला क़ुर में चए थो अल्लज़ीना आमनू वलम युल्बिसू ईमानहुम बिज़ुल्मिन उलाइका लहुमुल अमन वहुम मुहतदून। अल्लाह साईं चए थो जंहिं माण्हुनि ईमान आंदो वलम युल्बिसू ऐं उन सां मिक्स न कयुनि पंहिंजे ईमान सां ज़ुल्म जेको आहे उहो मिक्स उन सां न कयुनि, हुम लहुमुल अमन, उहे अमन में हूंदा, वहुम मुहतदून ऐं सही रस्ते ते उहे आहिनि। हीअ सूरत अल अनआम 82 नंबर आयत आहे। ऐं ज़ुल्म छा आहे? हिते जेको अल्लाह साईं उन जे बारे में चए थो त ज़ुल्म खां बचो। छा आहे? उलमा चयो त हीअ जीअं हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी में आहे त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिमुआद खे चई या मुआद हल तदरी हक़ुल्लाह अला अल इबाद, या मुआद तोखे ख़बर आहे त अल्लाह जो हक़ छा आहे पंहिंजे बाननि ते? वमा हक़ुल इबाद अला अल्लाह, ऐं बाननि जो अल्लाह ते हक़ छा आहे? इहो मुआज़ खे नबी करीम असांखे सेखारे थो। क़ुल्तु वल्लाह अल्लाह व रसूलु आलम, मुआज़ चयो अल्लाह ऐं रसूल खे ख़बर, मूंखे ख़बर कान्हे। क़ाल फ़इन हक़ अल्लाह अला अल इबाद, अल्लाह जो हक़ जेको पंहिंजे बाननि ते ऐं याबुदूहु वला युशरिकू बिही शैअ, अल्लाह जो हक़ आहे पंहिंजे बाननि ते त अल्लाह जी इबादत ख़ालिस कनि ऐं शिरक न कनि उन सां, वला युशरिकू बिही शैअ। व हक़ुल इबाद अला अल्लाह, ऐं बाननि जो हक़ छा आहे अल्लाह ते, ऐं हक़ुल इबाद। क़ुल्तु अल्लाह व रसूलुहु क़ाल फ़इन हक़ अल्लाह अला अल इबाद अन याबुदूहु वला युशरिकू बिही शैअ। वरी पोइ हक़ुल इबाद अला अल्लाह, ऐं बाननि जो हक़ अल्लाह ते छा? अल्लाह युअज़िबहुम, अल्लाह युअज़िब मन ला युशरिकु बिही, बाननि जो हक़ या नबी करीम ॿुधाए थो त अल्लाह ते छा आहे त उन्हनि खे अज़ाब न ॾिए जे हू शिरक कोन था कनि। ला युअज़िब मन ला युशरिकु बिही शैअ, जेको इंसान शिरक कोन थो करे उनखे अल्लाह ताला अज़ाब इंशा अल्लाह ठुप कोन ॾींदो इंशा अल्लाह। त मुआज़ चयो फ़क़ुल्तु या रसूल अल्लाह अफ़ला उबशिरु नास, मां माण्हुनि खे वञी बिशारत ॾियां, ॿुधायां इहो बिशारत हिकिड़ी जेकी तो ॿुधाई आहे। क़ाल ला तुबशिरुहुम फ़यत्तकिलू, इहा हदीस सही बुखारी। नबी करीम चयो मुआज़ खे जे माण्हुनि खे ॿुधाईंदे न त तौहीद वारे खे अल्लाह ताला अज़ाब न ॾींदो त पोइ माण्हू बसि अमल घटि कंदा। तंहिंजे करे नबी करीम चयो हुनखे झलियो त तूं ख़ामोश रह, हल ईअं न ॿुधा कंहिंखे। मुआज़ खे ॿुधाई त नबी जे माण्हुनि खे ख़बर पइजी वञे इन शइ जी त माण्हू त उन टाइम में तौहीद ते हा, पोइ पंहिंजो अमल घटि कंदा, यानी जेके तहजुद पढ़ंदो कोन पढ़ंदो चवंदो अल्लाह साईं बसि हाणे असांखे बचाईंदो। ऐं इन ॿी बि हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन अशहद, ॿी हदीस में आहे मन क़ाल अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदह, जंहिं चयो दिलि सां यकीन सां कलमो पढ़ी अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू, शरीक न आहे लहू, व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, ऐं मुहम्मद उनजो बानो आहे ऐं रसूल आहे। व अन्न ईसा अब्दुल्लाह, ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बानो आहे। व इब्नु अमते, ऐं उनजी माउ बि बानी आहे। व कलिमतहु अलक़ा इला मरियम व रूह मिन, अल्लाह जो हिकिड़ो चवण सां इहो पैदा थियो जो बिना पीउ जे पैदा थियो। रूह मिन, व अन जन्नत हक़, ऐं जन्नत बि हक़ आहे। व अन नार हक़, ऐं दोज़ख बि हक़ आहे। अदखलहु अल्लाहु मिन अय्यि अबवाबिल जन्नति थमानियति शाअ, रिवायत सही मुस्लिम में आहे त जेको इहा कलमो पढ़े ऐं यकीन सां दिलि सां तौहीद उन दिलि में आहे त नबी करीम फरमाए थो चए थो 8 दरवाज़नि जन्नत जा उनजे लाइ खुली वेंदा, कहिड़े मां बि उहो दाख़िल थिए। त इहे ॾिसो रिवायतूं तमामु घणियूं थियूं अचनि इन बारे में त इंसान जेको आहे इहो करे। ॿियो हदीस सही बुखारी मुस्लिम में आहे हदीस उतबान अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम फरमायो फ़इन अल्लाह हर्रम अला अन्नार मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह यब्तग़ी बिज़ालिका वजह अल्लाह। इहा नबी करीम हिते हदीस में चए थो त जेको दिलि सां यकीन सां कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह त उनखे अल्लाह ताला दोज़ख उन ते हराम करे छॾींदी।
दोज़क उन्हनि ते हराम थी वेंदी। ऐं ॿी हदीस अचे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, यब्न आदम ओ इंसान ओ बनी आदम इन्नक लौ अतैतनी बिक़ुराबिल अर्द ख़ताया, जे दुनिया खां गुनाह आसमान ते वञी लॻनि, ला तुशरिक बी शैया, मूंसां शिरक न कंदे, ला अतैतुका बिक़ुराबिहा मग़फ़िरा, इहे मां सभु तोखे गुनाह माफ़ करे छॾींदुसि। भैरो तमामु तौहीद जे बारे में, तौहीद जे फ़ज़ल में हदीसूं जे असीं भई सुबुह ताईं ॿुधाईंदासीं त अणखुटा आहिनि। त नबी करीम असांखे चए थो तौहीद सिखो, तौहीद ते यकीन कयो, तौहीद ते पंहिंजो बुनियादु रखो। तंहिंजे करे मुशरिक जेके आहिनि न, उहे कॾहिं बि तोखे न चवंदा त तूं तौहीद सिख। तौहीद छा आहे? बसि ला इलाहा इल्लल्लाह न, अमल कर, अल्लाह जी इबादत करी थो त उन खां ख़ौफ़ रख, उन में उमेद रख, उन में आसिरो रख, उन खां घुर, उन खे दुआ कर। कंहिं में न तावीज़, न धाॻो, न मुर्शिद, न पीर, न फ़क़ीर, न इहे, इन्हनि खे सभिनी खे छॾिणो पवंदी। अल्लाह जंहिं तोखे पैदा कयो आहे उन जे लाइ तोखे इबादत करणी आहे, उन खे सताइणो आहे, उन खां ख़ौफ़ करिणो अथई। जेॾीमहिल तेॾीमहिल हथ मथे करे वेही रो, या अल्लाह तूं असांजो ख़ालिक मालिक आहीं, असीं तोखां सवाइ ॿिए कंहिं ॾे न वेंदासीं, या अल्लाह तोखां सवाइ असीं कंहिंखे कोन घुरंदासीं। नबी करीम चए थो त कंहिंजो चैंपल छिजी पए त बि अल्लाह खां घुरे, पंहिंजे घर जो लूणु खपे त बि अल्लाह खां घुरे। असां अॼुकल्ह ॾिसो केॾो तौहीद खां परे थी विया आहियूं, तौहीद खां परे थी विया आहियूं, तॾहिं असीं बुछड़ा बि था थियूं, किना बि था थियूं, ज़ईफ़ थी विया आहियूं। ॾिसो ग़ैर मुस्लिम असां ते हावी थी विया आहिनि, छाजे लाइ? छो? असीं तौहीद खां पासो करे विया आहियूं। तौहीद जी दिलि में हुजे त इहे काफ़िर असां ते कुझु अखि बि खणी कोन सघंदा, पर हींअर असां ते हावी थी विया आहिनि। असीं दुनिया में रुॻो शिरकनि में, बिदअतनि में, जंहिंखे काशे थिए त भॼ फलाणे पीर खां धाॻो वठी आहे, फलाणे पीर ॾे वञ, उते मिनत रखे आहे, उते छेलो को हुजे, उते ढॻो को हुजे, उन्हनि खे काशे बासे अचु। इहो छा आहे? शिरक जो इहो न आहे त पोइ शिरक छा आहे? अल्लाह खां सवाइ आसिरो कंहिं पथर जा, जानवर जा, वण में, जा कंहिं इंसान में, या क़ब्र में इंसान का शइ न रखी आहे उमेद। तंहिंजे करे असांखे नबी करीम तौहीद चए थो सिखो। तौहीद जो इहो फ़ाइदो आहे त इंसान जी दिलि ख़ालिस अल्लाह जे लाइ हूंदी। जेतिरो बि गुनाहगार हूंदो, सभु गुनाहगार हूंदो, अल्लाह साईं उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो। पर जे थोरो बि शिरक उन में अची वियो त अल्लाह साईं उन ते नाराज़ थी वेंदो। अल्लाह साईं चए थो, इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही वयग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। चए थो जे शिरक मां तव्हांखे माफ़ कोन कंदुसि, उन खां सवाइ जेके बि गुनाह हुजनि मुंहिंजी मर्ज़ीअ में तव्हांखे छॾे बि सघां थो। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इहे शयूं असीं सिखूं, ऐं इहे सिखूं ऐं तौफ़ीक़ ॾिए त उन ते हलूं। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।